इतने ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। सुप्रीम कोर्ट पारां रोड करण बावजूद पुलिस कांस्टेबल तरकी माणी दे जेलर थी वियो आहे। एहसान महर 2002 में सिपाही तौर भर्ती थियो। जूनियर क्लार्क सीनियर क्लार्क खां पोइ सेंट्रल जेल जो जेलर थी वियो आहे। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सुप्रीम कोर्ट पारां रिवर्ट करण बावजूद पुलिस कांस्टेबल तरकी माणी दे जेलर थी वियो आहे। एहसान महर 2002 में सिपाही तौर भर्ती थियो हो। जूनियर क्लार्क सीनियर क्लार्क उन खां पोइ सेंट्रल जेल जो जेलर थी वियो आहे। सुप्रीम कोर्ट पारां रिवर्ट करण बावजूद पुलिस कांस्टेबल तरकी माणी दे जेलर थी वियो आहे। एहसान महर 2002 में सिपाही तौर भर्ती थियो हो। अवां खे आगाह खपे जूनियर क्लार्क सीनियर क्लार्क खां पोइ सेंट्रल जेल जो जेलर थी वियो आहे। सुप्रीम कोर्ट पारां रिवर्ट करण बावजूद पुलिस कांस्टेबल तरकी माणी दे जेलर थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ हमसे शेयर करें पे। एहसान महर 2002 में सिपाही तौर भर्ती थियो हो। जूनियर क्लार्क सीनियर क्लार्क उन खां पोइ सेंट्रल जेल जो जेलर थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करें पिया। सुप्रीम कोर्ट पारां रिवर्ट करण बावजूद पुलिस कांस्टेबल तरकी माणी दे जेलर थी वियो आहे। एहसान महर 2002 में सिपाही तौर भर्ती थियो हो। अवां खे ॿुधायो पिया जूनियर क्लार्क सीनियर क्लार्क खां पोइ सेंट्रल जेल जो जेलर थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची में सुप्रीम कोर्ट पारां रिवर्ट करण बावजूद पुलिस कांस्टेबल तरकी माणी दे जेलर थी वियो आहे। एहसान महर 2002 में सिपाही तौर भर्ती थियो हो। जूनियर क्लार्क सीनियर क्लार्क खां पोइ सेंट्रल जेल जो जेलर थी वियो। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे इसाक सरकी। जी इसाक, आगाह कजो इन हवाले सां। हाँ जी बिल्कुल। ॾिसो है जेल में जेको आहे दादलो सिपाही आहे जेको गैर कानूनी तौर ते जेलर जेको आहे ठही चुका है। जंहिंमें कराची जेल में जेको आहे पंहिंजे जेको दादलो सिपाही आहे एहसान महर उहो जेको आहे उनजे खिलाफ़ जेको आहे इंक्वायरी बि हलनि पियूं। पर सुप्रीम कोर्ट जे हुकुम खे जेको आहे जेल इंतज़ामिया पारां हवा में उॾाए छॾियो आहे। जंहिंमें एहसान महर 2002 में जेको आहे जेल में सिपाही तौर भर्ती थियो हुयो। जॾहिं त 2004 में तब्दीली खां पोइ उहो जूनियर क्लार्क जे उहिदे ते बि रही चुको हुयो। जंहिंमें ऑफिसरनि पारां एहसान महर खे 2010 में सीनियर क्लार्क बि कयो वियो। जंहिंमें 2011 में एहसान महर खे हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे डिक्रीट करे तब्दील करण खां पोइ उहो एसआई थी चुको हुयो। तंहिंखां पोइ 2019 में सुप्रीम कोर्ट में जेको आहे इहा पटिशन दाख़िल थियणी उनखां पोइ इहो हुकुम ॾिनो वियो हो त जेको एहसान महर आहे उहो सिपाही तौर भर्ती थियल हूंदो। पर सुप्रीम कोर्ट जे हुकुम खे हवा में उॾाए करे एहसान महर खे सिपाही जो जेको चार्ज हुयो उहो बि मिलियल हुयो। उन सां गॾु जेको इज़ाफ़ी चार्ज हुयो उहो बि मिलियल हुयो। सुप्रीम कोर्ट ठीक है, वॾी महिरबानी इसाक सरकी तफ़सील ॾिना।